मुमताज़ मौला ये जो मसइलो उनके घर जो मसइलो है, इनजे करे घरू मामले में बे मानू के तबसरो न करणु खपे। जेके मानू इन ते कमेंट कनि था या इन ते तबसरो कनि था इहो ग़लति था कनि, उनजे घर जो ज़ाती मामिलो आहे। बाक़ी असां छाजे करे था इन मौज़ूअ ते ॻाल्हायूं जो मुमताज़ साहब मायूस थी वियो आहे इन मसइले में। चए थो मां ख़ुदकशी कंदुसि ऐं मां दारिल थींदुसि। ये शयूं मायूसीअ जे तरफ़ थियूं वञनि। इस्लाम में मायूसी कान्हे का, इस्लाम में ख़ुदकशी त हराम आहे। ऐं मुमताज़ साहब त मोहबतूं विरहाइण वारो माण्हू आहे, हुनखे अहिड़ी ॻाल्हि न करणु खपे। हालात हर इंसान ते ईंदा आहिनि, हालातुनि खे माण्हू मुंहुं ॾे। उहो मुड़ुसु किथे जेको थुॾिजे हालात जे खूनी मंज़र खां, जंहिं हाल में जीअण मुश्किल थिए तंहिं हाल में जीअण मुड़सी आहे। इन करे मुमताज़ मौलाईअ खे जेका अलाह से इज़त ॾिनी आहे, शोहरत ॾिनी आहे, शोहरत वारे माण्हूअ जे पोयां माण्हू पइजी वेंदा आहिनि। इनजे करे मुमताज़ मौलाई साहब खे इन मामले में मायूस न थियणु खपे। लखें परस्तार हुन सां पंहिंजा गॾु आहिनि, उन जूं दुआऊं तोसां गॾु आहिनि, तो हरू भरू मायूस छो थियो आहे? जेकॾहिं औरत जी जेका डिमांड आहे उहा बि एॾी वॾी कान्हे का। अलाह साईं तोखे इज़त ॾिनी आहे, हाणे बि जेको नुक़सानु थियो तो मौलाईअ जो नुक़सानु थियो, उनजे शोहरत खे धकु लॻो आहे। इनजे करे इन मामले खे मुमताज़ मौलाई साहब चौधरी जे अंदरि हल करे छॾिया। इहो मामिलो सोशल मीडिया ते न अचणु खपे, इहो बहितर न आहे। मुमताज़ मौलाईअ लाइ बि उनजे लाइ बि औरतुनि जो सोशल मीडिया ते अचणु इहो मुनासिबु अमल कोन्हे को। मुमताज़ मौलाईअ जी नियाणी असां सभिनीनि जी नियाणी आहे, सभिनीनि जूं नियाणियूं इज़तदार आहिनि। इन मामले खे इज़त वारे तरीक़े सां हल कयो वञे त बहितर आहे। असां सभिनीनि जूं दुआऊं मौलाईअ सां गॾु आहिनि, इनशाअल्लाह उहो सोभारो थींदो।